सुरीली सुरीली मूंखे तोसां एतिरो प्यार आहे जेतिरो लस्सीअ खे लोटीअ सां ऐं गॾा खे सौंटीअ सां। जी साईं, मूंखे भी तोसां एतिरो ई प्यार आहे जीअं फ़क़ीर खे नोट सां ऐं कुंवार खे घोट सां। हाय बस तुंहिंजी हिननि ॻाल्हियुनि त मारे छॾियो आहे न। यकीन कर तुंहिंजे धप ते आउं रुखी मानी खाई वेंदो आहियां। मूंखे एॾो तोसां इश्क आहे। मुंहिंजी धप ते मतलब छा आहे तुंहिंजो बसर बादशाह? मतलब तुंहिंजी खुशबू ते आउं रुखी मानी खाई वेंदो आहियां। भला ॻाल्हि ॿुध, पाण खे हिक ॿिए सां थुक बिटी कंदे तोबा मतलब प्यार कंदे 6-8 साल थी विया आहिनि। आख़िर तूं कॾहिं मूंसां शादी कंदी? जेसी ताईं तूं मुंहिंजे बाबा जी शर्त नथो पूरी करी। पिणे जी शर्त? पिणे खे लख खपे, 2 लख खपनि, 5 लख खपनि, 10 लख खपनि? बाबा खे पैसो न, मुझे बाबा जी शर्त आहे त जेसी ताईं तू कासु शीदी सां कुश्ती कोन विढ़ंदे तेसी ताईं मुझी शादी तो सां कोन करण दींदो। अरे त पिणे खे चओ शर्त बदलाए। आखिर कुश्ती करण जो छा मकसद? छो त मां भी त पहलवान जी धी आहियां न। पंजू पहलवान आहे मुंहिंजो पीउ। खुदा को पिणे के टक जे हेठां आणे के डंपर जे हेठां आणे। अड़े चैंस शर्त बदलाए बाबा। आउं खेसि टीवी रंगीन वठी तो ॾियां, वीसीआर वठी तो ॾियां, सॼो ॾींहुं उन ते इंडिया जूं फिल्मूं वेठो ॾिसे। बाबा के हिन उम्र में फिल्म जो शौक ना है। त पो चैंस का ॿी शादी करके रनयो शौकदार कासू शीदी जे हथां मूंखे छो तो माराए रुगो? तोखे शर्त खटणी आहे या न? अरे पर हू कासू शीदी जेको आहे भला आहे भला। उनखे आउं छा कंदुसि? आउं त उनखे बख विझंदुसि, टंग में चोटियो पियो हूंदुसि। उन जो मतलब आहे तोखे मूंसां प्यार न आहे। ईअं न चओ सुरीली, ईअं न चओ। पाण वटि प्यार जा त भांडा भरिया पिया आहिनि, पर इहो कासू शीदी वारो मसलो थोरो गिचीअ में पइजी वियो आहे। थोरो पिणे खे सम्झाए शर्त चेंज करे। को मुड़ुस माण्हू वारी शर्त रखे। अड़े कहिड़ी शर्त रखई आहे? हरू भरू माण्हूअ खे तो माराए। बाबो शर्त कोन मटाईंदो, न त मूंसां शादी कोन थींदई। हा ॻाल्हि ॿुध, मूंखां अॻु में घणा ॼणा कासू शीदी खां माराई आहे। फिलहाल त तू पहिरियों ई आहे। अल्लाह अकबर, माना मौत जी अॾीअ ते सिसी रखण वारो आउं पहिरियों इंसान आहियां। ॻाल्हि ॿुध, तूं पंहिंजे पीउ खे सम्झाई छो नथी? कासू शीदी माण्हू कोन्हे, गैबात आहे, जिन्नात आहे। जंहिंखे चोटे थी तंहिंखे मारे पोइ हथ कढे थी। अड़े कासू शीदी सां कुश्ती माना मौत। ख़ुदा जी बंदी छो थी मूंखे माराई? त पोइ ठीकु आहे, मां हाणे हलाईंदी। न ईअं न न मिलजाए। ईअं न कर, ईअं न कर। आशिक खे मार त न, सफ़ा पंचर त न कर आशिक खे। अड़े पिणे खे नथी चई सघे त शर्त बदलाए? न, हू मुंहिंजो बाबो आहे, मां उनखे नथी चई सघां। तूं उनखे नथी चई सघे? उनखे को ख़ुदा पुॼे। निभागो टंगुनि खां माज़ूर थिए, अखियुनि खां नाबीन थिए, पर ठीकु आहे। जेकॾहिं उनजो इहो शर्त आहे त इश्क ख़ातिर असीं सिर ॾियूं था अॾीअ ते। वञा तो कासू शीदीअ सां कुश्ती करण। पोइ जे बतोसि त वापसि ईंदुसि, जे न आयुसि त तूं उन पाड़े वारे नबू नाबीन सां शादी करे छॾ। माशाअल्लाह। अड़े ये मूंखे पिटे त न वञ। A few moments later. या अल्लाह तो खैर कजा। अरे ही तो मूंखे बसर बादशाह जा दोस्त आहिनि। आई अदा भियो त सही। बसर बादशाह 2 ॾींहंनि खां लापता आहे। चई त मां कासू शीदी सां मुक़ाबलो करण तो वञा। असीं वञूं पिया गुल वठण। गुल? पर छो? बस कफन दफन जो बंदोबस्त करणो आहे, सामान वग़ैरह भी वठणो आहे। कफन दफन गुल, तव्हां चओ छा था? बस ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। बस सामान असांखे वठणो आहे, बस छा करियूं? पर थियो छा आहे? कासू शीदी हाणी बसर बादशाह खे कुश्तीअ में मारे विधो। छा? आयो रे मां।